वालेकुम जाकत मीरानी क्लासरूम में अब जो डिस्कशन्स थी उहे सिंध की तालीम के मुताबिक स्कूलन की छा परफॉर्मेंस है, इंफ्रास्ट्रक्चर में छा है, ॿार केतरा आउट आहिनि, उस्तादन की क्वालिटी केतरी है। तो शुरू कंदासीं। शुरू करने खां अॻु में आई रिक्वेस्ट द पीपल दैट प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल। आई एम वेटिंग फॉर योर सब्सक्रिप्शन प्लीज़। सो सिंध में टोटल स्कूल 52,000 खां मथे 52,113 प्राइमरी, मिडिल, सेकेंडरी, उन सां गॾु हायर लिंक में आहिनि। तो हाणे 52,000 स्कूलनि मां जेको आहे उहे 6,000 पूरा पूरा बंदि आहिनि। हाणे 6,000 अहिड़ा स्कूल आहिनि जेके क्लोज़्ड। हाणे उन्हनि 6,000 मां वरी ॿिया जेको आहे 52,000 मां उहे 7,000 स्कूल्स जेके आहिनि उहे विहण जे क़ाबिल न आहिनि ऐं उते पढ़ाई जो वहिंवार नथो थी सघे। तव्हां अंग घर ॾिसी तमामु घणो परेशान थींदो त असांजी सिंध जी तालीम सां केॾो प्रॉब्लम आहे ऐं केतिरो आहे। 6,000 उहे जेके बंदि, 7,000 जिन में क़ाबिल न आहिनि त उते एजुकेशन जी जेका असां प्रोसेस थी सघे। 2,000 घोस्ट टीचर्स जी कंप्लेन त जेको आहे हलाईसीं, पर सिंध में घोस्ट स्कूल बि आहिनि जेके रिकॉर्ड में त आहिनि पर उन्हनि जो किथे बि जेको आहे सो लोकेशन या इंटेक्ट किथे बिल्डिंग वग़ैरह न आहे। त 2,000 घोस्ट स्कूल आहिनि। घोस्ट स्कूलनि मां ओवरऑल ॿिया जेके 500 स्कूल आहिनि, इन नंबर मां 52,000 मां 500 अहिड़ा स्कूल आहिनि जिन ते कब्ज़े जे अंदरि आहिनि, जंहिंमें मेहनि जा वाड़ा, बकरियुनि जा वाड़ा ऐं वॾेरनि जूं मोताकूं जेके आहिनि। सॼी कैलकुलेशन मां जेके बि रिपोर्ट्स आहिनि, जेके एसर वारनि ॿियनि जेके एजेंसीज़ जेके असेसमेंट थियूं कनि तालीम ते सिंध में या ओवरऑल सॼे पाकिस्तान में, उन्हनि इहो बि ॿुधायो आहे त इन्हनि 500 जेके स्कूल आहिनि घोस्ट स्कूल नवाबशाह में तमामु घणा ऐं कब्ज़ा बि जेके आहिनि उहे नवाबशाह में घणा आहिनि। त वॾेरा वाड़ा इन्हनि जूं जेके घटि में घटि जेके फिगर्स अचनि थियूं उहे 500 जेके आहिनि अहिड़ा स्कूल बि आहिनि जिन ते या त वॾेरनि जो कब्ज़ो आहे या त जिन ॻोठनि में काइम थोरो सरकरदा माण्हू उनखे गोताखोरी के तौर ते इस्तेमालु कनि था या उन में जेको वाड़ा क़ाइमु कया विया आहिनि। 7,000 स्कूल अहिड़ा आहिनि सिंध में जंहिंजी चार दीवारी कोन्हे, बाउंड्री वारो उन्हनि खे न आहे ऐं उन्हनि जो चिट न आहे। हाणे इहो हाल आहे जंहिंमें 7,000 जेके आहिनि अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें माना कंहिं बि क़िस्म जी शक्ति या ॻाल्हि न आहे। 10,500 स्कूल जेके आहिनि सिंध जा उहे हिकिड़े कमरे ते माना लॻे थो त हुन में हिकिड़ो ई उस्तादु हूंदो, पर 5 ई क्लास जेकॾहिं कंहिं ॻोठ में आहे ऐं हिकिड़े कमरे वारो आहे त उते पहिरियों बि उते थो पढ़े, ॿियो बि उते थो पढ़े, टियों बि उते थो पढ़े, चोथों बि उते थो पढ़े, पंजों बि उते थो पढ़े ऐं टीचर बि लाज़मन मां सम्झां थो त उते हिकु हूंदो। त इहो जेको आहे इहे हिकु कमरे वारा 10,500 स्कूल आहिनि ऐं ॿिनि कमरनि वारा जेके स्कूल उहे आहिनि 8,500 स्कूल। 8,500 अहिड़ा स्कूल आहिनि जिन में 2 कमरा आहिनि सिर्फ़ु ऐं हिकिड़े कमरे वारा आहिनि 10,500। हाणे ॾिसो ही कंडीशन्स आहिनि अॼु जो दौरु जंहिंमें हर प्राइमरी स्कूल में लाइब्रेरी हुजे, नंढे क़िस्म जी साइंस लैब हुजणु घुरिजे। सईद गनी खां कंहिं सुवाल कयो त तव्हां वटि त 10% जेके साइंस टीचर्स आहिनि, त उन जवाबु ॾिनो त यार माण्हू बेवकूफ़ सुवाल अहिड़ा था कनि, प्राइमरी स्कूलनि में साइंस टीचर्स जी कहिड़ी ज़रूरत हूंदी। तव्हां सब्जेक्ट जेको आहे उहो पहिरें दर्जे में बि साइंस रखी वेठायो, ॿिए में बि साइंस रखी वेठायो, 3 में बि साइंस रखी वेठायो। छा को अहिड़ो आर्ट्स जो टीचर इन पहिरें ॿिए टे चौथे पंजे जी जेको प्राइमरी स्कूल्स आहिनि उन्हनि में साइंस न हूंदी आहे, उन में साइंस न पढ़ाई वेंदी आहे। त जेके तालीम जी ख़बर न हूंदी त उहो अहिड़े क़िस्म जा जवाबु ॾींदो ऐं माना सही गनी जेका तपाई कई उतां वेठी आहे। त अहिड़ा स्कूल जे 10,500 हिकिड़े कमरे वारा, 8,500 ॿिए कमरे वारा, टोटल जेको आहे 19,000 स्कूल अहिड़ा आहिनि जेके हिकु ॿिनि कमरे ते हलनि था, जिन में लाइब्रेरी आहे, न साइंस लैब आहे, न प्लेग्राउंड आहे, न कंप्यूटर लैब आहे। जदीद दौर आहे, बेस ॿारनि जी ठाहिणी आहे त उहा प्राइमरी सेक्शन खे ठाहिणी आहे, हेठि लेवल ते ठाहिणी आहे। ईसी डेवलप थी वियो आहे, अर्ली चाइल्ड जेको आहे सो ॿारनि जी एजुकेशन सॼी दुनिया में हले थी। असां वटि बि इंट्रोड्यूस थी आहे मुख़्तलिफ़ स्कूल्स में
आहिनि, पर जॾहिं 19,000 असांजा स्कूल जेके आहिनि 59 मां 19,000 स्कूल जेकॾहिं हिकिड़े या ॿिनि कमरनि वारा हूंदा त पोइ कहिड़ियूं हालतूं हूंदियूं तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। 24,000 स्कूल अहिड़ा आहिनि सिंध में, वॾो ज़ुल्म आहे, करबला लॻी हुई आहे, अहिड़ो ज़ुल्म आहे जो 26,000 स्कूलनि में पाणी कोन्हे। हाणे 59 मां 26 कढो त बाक़ी ज़री घटि वञी 22-23,000 बचंदा। हाणे 26,000 में पाणी ऐं हीअ असांजे क़ौम जा बचड़ा जेके पढ़नि था, उन 26,000 ॿारनि में केतिरी स्ट्रेंथ हूंदी ऐं उहे बग़ैर पाणी पीअण जी फैसिलिटी जे उते स्कूलनि में मौजूदु पढ़ाई कनि था। कहिड़ी डिस्ट्रिक्शन आहे। उन खां अलावा 19,500 में वाशरूम में आहिनि, बाथरूम ई न आहिनि ॿारनि जा, जो वक़्तु ज़रूरत 4-5 कलाक ॿार स्कूलनि में रहनि था ऐं उहे स्कूलनि में रहण में ज़रूरु हाजत ईंदी हूंदी, को पेशाब ईंदी हूंदो, को ॿई ईंदा हूंदा, त उहे ॿार जॾहिं 19,500 स्कूलनि में अहिड़े क़िस्म जी वाशरूम जी फैसिलिटी न आहे त पोइ उहे ॿार केॾो सफ़र कंदा हूंदा, उहे कारे वेंदा हूंदा। सॼी सिंध में 31,000 अहिड़ा स्कूल आहिनि ज़ालिमो जेके तालीम खाते में ॾिसो था, 31,000 स्कूलनि में बिजली न आहे, न उते सोलर जी फैसिलिटी आहे, न उते को ॿियो हमारा जेकॾहिं 31,059 मां 31,000 कढो त बाक़ी तव्हांखे 18,000 जेके अहिड़ा स्कूल हूंदा जेके बिजली अवेलेबिलिटी फैसिलिटी आहे ऐं उन में बि लोड शेडिंग जो ज़ुल्म आहे। त 31,000 स्कूलनि में जेकॾहिं बिजली न हुजे त जेको टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे, जेको क्लास एनवायरमेंट में ॿारनि जी कंफर्टेबिलिटी हुजणु घुरिजे, बिजली हूंदी ऐं हवादार कमरा हूंदा ऐं त उन्हनि खे सम्झण में उते क्लासरूम में विहण में हिकिड़ी कंफर्टेबिलिटी फील थींदी। जेकॾहिं न त पोइ सम्झो था त 31,000 स्कूल अहिड़ी गर्मी छिती जेका सिंध में 50 जे लॻभॻि हेठि थी करे त उते ॿारनि जो कहिड़ो असरु थींदो हूंदो। मोकलियूं मोस्टली हूंदियूं, पर मोकलियूं जे असांजी उन्हनि जे लाइ हूंदियूं त मई में केरु मुंहुं ॾींदो, अगस्त में जेका गर्मी हूंदी आहे उनखे केरु मुंहुं ॾींदो। त 31,000 जेके आहिनि स्कूल उहे बिजलीअ खां बग़ैर। 11,000 स्कूलनि में शागिर्द ई न आहिनि। अहिड़ा बि 59,000 मां 11,000 स्कूल आहिनि जिन में शागिर्द ई न आहिनि, उहे बि रिकॉर्ड में मौजूदु आहिनि। त उन हिसाब सां उस्ताद असां वटि जेकॾहिं ॾिसजनि त उस्ताद त राउंड अबाउट 1,40,000 खनि असांजा उस्ताद आहिनि, पर इहो हिकिड़ो एसर जे तरफ़ां या ॿियूं ऑर्गनाइजेशन जेके असेसमेंट कनि थियूं असांजी एजुकेशन जी क्वालिटी ते, स्टैंडर्ड ते, इंफ्रास्ट्रक्चर ते ऐं रिज़ल्ट्स ते, त उन्हनि इहो ॿुधायो आहे त 91 खां 93,000 जेके आहिनि उहे उस्ताद 10% उस्ताद जेके आहिनि उहे सिर्फ़ु साइंस रिलेटेड आहिनि, माना उन्हनि खे साइंस सब्जेक्ट सां रिलेट आहिनि या साइंस टीचर्स वग़ैरह आहिनि, जॾहिं त बाक़ी जेको 90% जेके आहिनि उस्ताद उहे उन्हनि जो साइंस सां को बि वास्तो न आहे। ऐं अॼुकल्ह जदीद दौरु आहे जंहिंमें साइंस जी तमामु घणी ज़रूरत थी पए ऐं जेकॾहिं असां साइंस जा टीचर न हूंदा त पोइ कीअं थी। हाणे लेटेस्ट में थियनि थियूं इहे भर्तियूं जंहिंमें हिननि 46,000 जेके उस्तादनि जी असां वटि खोट आहे सॼी सिंध में। 46,000 हेॾो वॾो नंबर आहे ऐं उन्हनि एतिरनि उस्तादनि जी जेकॾहिं खोट हूंदी त इहो वहिंवार जेको बिज़नेस हूंदो उहो तालीम जो कीअं हलंदो स्कूल्स में, उनजे करे इन जो पूरो कयो वञे। त इहे आहिनि किन रिपोर्टनि जे मुताबिक़ असांजी सिंध में 51% ॿार स्कूल नथा वञनि, माना उहे आउट ऑफ स्कूल्स। त इहा बि हिकिड़ी वॾी आहे जेकॾहिं 49% ॿार में आहिनि ऐं इहे जेकॾहिं 51% ॿार स्कूलनि में नथा वञनि त इहो हिकिड़ो केॾी डिस्ट्रिक्शन आहे क़ौम जी। उनखां अलावा भेट जे ज़रिए तालीमी मयार असांजे पहाड़ीअ जे इलाइक़नि में तालीमी मयार सॼे पाकिस्तान में 34% आहे, जेको बलूचिस्तान खां बि हेठि आहे। त इहा असांजे सिंध जी सूरत हाल आहे नंबरनि में। जेकॾहिं तव्हां हिन नंबर्स खे गौर सां ॿुधंदव ऐं ॾिसंदव ऐं इनखे महसूसु कंदव ऐं इनखे सम्झंदव त तव्हांखे सिंध जी तालीम जी डिस्ट्रिक्शन जी खोड़ सारी ख़बर पवंदी। अञा खोड़ सारी इंफॉर्मेशन आहे क्वालिटी जी। हाणे ताज़ो 2019 जी रिपोर्ट जेका शाया कई आहे एसर वारनि, उन में असांजा ॿार तव्हां उन रिपोर्ट में ॾिसो त असांजा 5 जा ॿार 2 डिजिट वारी वंड नथा करे सघनि। असांजे 5 जा ॿार जो रेशो जेको आहे रीडिंग सेंटेंस में इंग्लिश लैंग्वेज उहो बि खोड़ सारो जेको आहे हेठि आहे। त न असां वटि क्वालिटी आहे, न असां वटि इंफ्रास्ट्रक्चर आहे, उस्तादनि जी शॉर्टेज आहे। 6,000 त हेडमास्टर खुटल आहिनि जेके
वर्ल्ड बैंक हिननि फिगर ॾिनी त असां इहे 16 ताईं 18 ताईं असां भरे वेंदासीं, पर उन्हनि खां पोइ कंहिं बि क़िस्म जो इहा नथी आहे अपॉइंटमेंट जेके खयां अथनि 954 उन्हनि जे बि कढनि त अहिड़े क़िस्म जा जॾहिं फैक्ट्स एंड फिगर सिंध जा असां पढ़ूं था ॾिसूं था त हिकिड़ो ॾाढो कुझु थो थिए, छाकाणि जो असां तालीम ते कमु था कयूं ऐं तालीम जे गुणाइनि ते डिस्कशन करण सां असांजी क़ौम खे माण्हुनि खे ख़बर पवणु घुरिजे। इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त स्कूल जेके आहिनि उस्तादनि जे लाइ त खुलियल रहिया, वक़्ते वक़्ते सां उस्तादनि ते पाबंदी अचनि, मॉनिटरिंग हुनखे चेक बि करे, पर ॿारनि जे लाइ सिर्फ़ु हिननि 8 महीननि में 22 स्कूल खुलिया आहिनि। त इहा हिकिड़ी केॾी डिस्ट्रक्शन आहे। उनजे लाइ मां सॼी सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तालीम जेका सिंध जी आहे उन ते एफर्ट्स वठनि ऐं उन खां अलावा हिननि फिगर्स खे ॿुधनि ऐं पोइ पाण घर में वेही असांजी तालीम जी क्वालिटी, स्टैंडर्ड, इंफ्रास्ट्रक्चर, टीचिंग लर्निंग प्रोसेस, ट्रेनिंग, खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिते डिस्कस करे सघिजे थो। वक़्फ़े वक़्फ़े सां तव्हांखे सिंध जी तालीम ऐं ॿिया जेके सोशल रिलेशन आहिनि इशूज़ इन्हनि ते बि तव्हां सां डिस्कस कंदासीं। अॼु जे लाइ अॼु क्लासरूम मां लियाकत मीरानी तव्हांखे रिक्वेस्ट थो करे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू वेरी मच फ्रॉम क्लासरूम। गॉड ब्लेस यू।